सगियूं जे कचे वारे इलाइक़े ॻोठ जवान कलोड़ो में 1.5 महीनो अॻु पुरस्कार नमूने फोत थी वियल नेक मर्द हाजी मूसन कलोड़ो जे वारसनि जो संदसि पुट नसीम कलोड़ो जी अॻवानी में भूरल कलोड़ो, दिलमुराद कलोड़ो, हाकिम कलोड़ो, मुश्ताक कलोड़ो, जावेद कलोड़ो, अली नवाज़ कलोड़ो, रोशन कलोड़ो ॿियनि जो टायरनि खे बाहियूं ॾेई एतिजाजी मुज़ाहिरो हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे दाहींदे चयो त नेक मर्द मूसन कलोड़ो खे असदुल्ला मोहम्मद सिद्दीक़ ऐं हाकिम कलोड़ो वारी धुर साज़िश करे सोलर पैनल जो करंट ॾेई क़तलु कयो आहे छाकाणि त जिते वाक़ियो पेश आयो उते केतिरनि ई महीननि खां सोलर पैनल जूं तारियूं कटियल हुयूं जिन खे अचानक जोड़े हिक गहरी साज़िश तहत हाजी मूसन कलोड़ो जो क़तलु कयो वियो। अहिड़ी शिकायत असां हद जे थाणे महमूद चना ते दर्ज कराई पर अफ़सोस जवाबदार धुर जा माण्हू गिरफ़्तार करे महमूद चना थाणे जे SHO अख्तियार मीरानी, वॾे मुंशी हिदायतुल्ला कुरैशी ऐं DSP सोबोदेरो अब्दुल वाहिद खोसो जवाबदार धुर खां गॾी रिश्वत वठी इन्हनि खे आज़ादु करे छॾियो ऐं SSP खैरपुर खे सुरमो पाराईंदे संदसि वटि कूड़ी रिपोर्ट पेश करे केस लोढ़णु चाहिनि था छाकाणि त पुलिस जो को बि अमलदार जाइ वारदात ते नाहे आयो न ई कंहिं क़िस्म जी का इंक्वायरी कई वई आहे। हुननि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां पुरज़ोर मुतालबो कयो त मूसन कलोड़ो जे क़तल जी साफ़ शफ़ाफ़ जांच करे जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे सख़्त सज़ा ॾेई इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची